नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जोही में 14 अगस्त जश्न आज़ादी दिहाड़े के हवाले से जोही में रिंद क़ौमी इतिहाद पारां जश्न आज़ादी के सिलसिले में रैली कढी वई। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक रिंद क़ौमी इतिहाद पारां पाकिस्तान जिंदाबाद जे नारनि की गूंज में झंडा खणी शहर जो गश्त कयो वियो। रैली के दस्तगीर रिंद, इरफान रिंद, मुर्तज़ा रिंद ऐं ॿियनि चयो त अॼु असांजे ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। पूरी क़ौम के आज़ादी मुबारक हुजे। पाकिस्तान की सलामती और खुशहाली लाइ हमेशा दुआ गुआयूं। हिननि चयो त अॼोके ॾींहुं पाकिस्तान के कुवत और ताक़त लाइ दुआ गुआयूं। मुल्क के इंच इंच की हिफाजत कंदासीं। पाकिस्तान